बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में हाज़िर थी चुका आहियूं। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरणी ऐं मूंसां गॾु हूंदी आहे साथी मेज़बान जी व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। अॼु जो प्रोग्राम सलाम रमज़ान में तव्हांखे चऊं था भली कार। यकीनन तव्हांजा रोज़ा तमामु बहितरीन तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा ऐं तव्हांजो इबादतूं रोज़ जीअं अॼु बि तमामु बहितरीन तरीक़े सां हली रही हूंदो ऐं अल्लाह पाक तव्हां सभिनीनि जा रोज़ा तव्हां सभिनीनि जी इबादत पंहिंजी बारगाह में क़बूल करे। ऐं अॼु असां वरी हाज़िर आहियूं नए प्रोग्राम में महिमाननि सां गॾु। बिल्कुलु 16 रोज़ा गुज़री चुका आहिनि। बिल्कुलु माना हाणे थोरी देरि खां पोइ इफ़्तार कंदासीं त 16 रोज़ा कंप्लीट थींदा। अलाह साईं तव्हांखे सभिनी खे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ बि अता फ़रमाए। रोज़ो पाण वरी चऊं था त रोज़े रखण खां पोइ वरी के शयूं अहिड़ियूं बि आहिनि जिन खां बि पाण खे परहेज़ करणु घुरिजे। हदीस पाक आहे त मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। सो हाणे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ कीअं रहंदा, इन ॻाल्हि ते सोचणो आहे। पाण अहिड़ो को अमल न कयूं जंहिंसां कंहिंखे तकलीफ़ थिए, जंहिंखे को नुक़सानु थिए, या पाण अहिड़ो उगरो न ॻाल्हायूं, या अहिड़ो कंहिं ते कमेंट पास न कयूं, कंहिंजी गिला न कयूं, चुगलखोरी न कयूं। इन्हनि शयुनि खां बि पासो कयूं। हसद बि न कजे। ऐं हसद त नेकिन खे ईअं खाई छॾींदो आहे जहिड़ी तरह बाहि काठियुनि खे। इहा हदीस पाक आहे। सो इन्हनि शयुनि मां थोरो अंदाज़ो लॻायो त केॾियूं न वॾियूं शयूं आहिनि। इन्हनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं पाण सोचींदासीं त पाण ॾाढो सुठो समर साण कंदासीं आख़िरत जे लाइ। ऐं कॾहिं कॾहिं तव्हां सोचींदा हूंदो ऐं दोस्त असांखे अक्सर नीलम चवंदा आहिनि त असांखे ख़बर कीअं पए त अलाह पाक असां ते राज़ी आहे या राज़ी न आहे। सो हुनजे लाइ हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे, तव्हां इहो पंहिंजो पाण में ॾिसंदा कयो त अलाह साईं तव्हांखे छा ॾिनो आहे ऐं तव्हां कहिड़ी किरत में मसरूफ़ आहियो, तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो। अलाह साईं तव्हांखे केतिरो नवाज़ियो आहे, केतिरो ॾिनो आहे, केतिरो वरितो आहे। इन हवाले सां थोरो तव्हां जेकॾहिं जांच कंदो न, के माण्हू आहिनि जेकी मुख़्तलिफ़ अहिड़ा कम कनि पिया जेकी दुनिया जी ख़ुशनुदी जे लाइ आहिनि पर आख़िरत जी ख़ुशनुदी हुन में हासिल न थींदी। सो के वरी अहिड़ा ई मोतबर माण्हू आहिनि, ख़ुशनसीब माण्हू आहिनि, वक़्त वारा माण्हू आहिनि जेकी हिते बि ॾाढा चङा लिखिया वञनि था ऐं आख़िरत में बि उन्हनि जी चङाई ऐं नेकाई लिखी वञे थी। सो इहो पंहिंजो पाण हिसाबु कयो त तव्हां कहिड़ी फील्ड में आहियो, छा कंदा आहियो ऐं अलाह साईं तव्हांखे छा छा ॾिनो आहे। उन मां तव्हांखे अंदाज़ो लॻंदो त तव्हां अलाह खे केतिरा प्यारा आहियो, अलाह खे केतिरा वेझा आहियो, अलाह साईं तव्हां ते केतिरो महिरबानी आहे। अलाह साईं सभिनी ते महिरबानी हुजे। अलाह साईं सभिनी खे पंहिंजे करम मां, पंहिंजे गंज मां ॾींदो रहे। असीं तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था, तव्हां असांजे लाइ दुआ कंदा कयो। अलाह साईं कंहिं न कंहिंजी दुआ ज़रूरु वॻाईंदो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां हिकिड़े दोस्त खां ॿुधी हुई, उहा शेयर कयां थो तव्हां सां। उहा इहा आहे त हिकिड़े दोस्त फरमायो त दुआ जे लाइ कंहिंखे हरूभरू चवंदा बि न कयो त दुआ कयो, बल्कि अहिड़ो को अमल करे छॾियो, अहिड़ो को कमु करे छॾियो, का अहिड़ी नेकी करे छॾियो जो माण्हू नीलम पाण ई दिलि सां दुआ कनि न। बिल्कुलु जी, पाण ई चवनि त अलाह साईं तव्हांखे नवाज़े, अलाह साईं तव्हांखे उनजे दिलि मां तव्हांजे लाइ दुआ निकिरे। चवण सां कुझु न, दिलि सां हर शइ थींदी आहे। तव्हां हुनजे लाइ कुझु अहिड़ो कयो जो हुनजे दिलि मां ऑटोमेटिक तव्हांजे लाइ दुआ निकिरे ऐं दिलि मां निकितल दुआ फौरन क़बूल थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इंशाल्लाह जेकी बि दुआऊं तव्हांजे लाइ असां घुरूं था उहे क़बूल थींदियूं। सो अॼोको प्रोग्राम ॾाढो सुठो रहंदो, अॼोको प्रोग्राम ॾाढो भलो रहंदो। ऐं अॼोके प्रोग्राम में बि कचहरी बि कंदासीं, कुझु ॻाल्हियूं बि हूंदियूं ऐं कुझु वरी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं हस्बे मामूल। पर इन खां पहिरियां आउं चाहियां थो त जेकी असांजे प्रोग्राम में स्पॉन्सरशिप आहे, जेके दोस्त ताउन कनि था, जेकी कंपनियूं ताउन कंदियूं आहिनि, उन्हनि जा नाम असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं। सभ खां पहिरियां असां ज़िक्र कयूं था मीज़ान वारनि जो। मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान बनास्पति, मीज़ान कनोला ऑयल, इहे ॾाढा सुठा आहिनि, भला आहिनि, बहितरीन आहिनि। इन्हनि में पकल खाधा ॾाढा मज़ेदार थींदा आहिनि, चस वारा थींदा आहिनि, लज़ीज़ थींदा आहिनि। अफ़्तारी जो वक़्तु आहे, वधीक तव्हांजो वात पाणी नथो कयां, पर चवण जो मक़सदु इहो आहे त ॾाढा सुठा इहे ॾाढी सुठी क्वालिटी जा मार्केट में मौजूदु आहिनि। गिहु कुकिंग ऑयल ऐं बनास्पति तव्हांजे लाइ। इन खां सवाइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे। उहा पती ॾाढी ज़बरदस्त आहे। मां त चांहि पीअंदो आहियां अफ़्तार खां पोइ, ऐं नीलम तव्हां बि पीअंदा हूंदो चांहि। पती कीअं लॻंदी आहे तव्हांखे अल्ट्रा रिच जी? अल्ट्रा रिच ॾाढी सुठी आहे। बिल्कुलु जी, हर इंसानु चाहींदो त असां कड़क चांहि, स्ट्रॉन्ग चांहि पियूं। त जेकॾहिं तव्हां चाहियो था त स्ट्रॉन्ग चांहि पियो, सुठी चांहि पियो, त तव्हां अल्ट्रा रिच जी पती ज़रूरु इस्तेमालु कयो पंहिंजी चांहि में। तमामु बहितरीन ज़ाइको ऐं तमामु सुठी जेको आहे उहा ठहंदी आहे अल्ट्रा रिच वारी चांहि। भली ठहंदी आहे, कड़क चांहि ठहंदी आहे, मज़ेदार रंग वारी चांहि ठहंदी आहे। सो मीज़ान वारनि जी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में मौजूदु आहे ऐं कोल्ड ड्रिंक जो नालो आहे कोला नेक्स्ट। सो उन खां पोइ त नेक्स्ट को ऑप्शन हूंदो ई न आहे। मां त चवां थो इहो ई ठीकु आहे। कोला नेक्स्ट वारनि जी ऐं मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असां ताउन फरमायो आहे। कोला नेक्स्ट ॾाढो सुठो मशरूब आहे, सुठी कोल्ड ड्रिंक आहे, तव्हां इहा बि पीअंदा कयो। जेकी मार्केट में ॿिया नाला आहिनि उन्हनि नालनि खे थोरो हटाए करे जेकॾहिं कोला नेक्स्ट खे तव्हां
आज़माए ॾिसंदो, चस वठी ॾिसंदो, मज़ो वठी ॾिसंदो, तव्हांखे मज़ो अची वेंदो, तव्हां चवंदो त असां जेका तारीफ़ कयूं था उहा ईअं अजायो ऐं बेजान आहे। सो मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी। मीज़ान जे किचन में थोरी देरि खां पोइ अदीब आसमान में पहुचंदी। मीज़ान जे किचन में रंधिणो बि थींदो, तव्हांखे नई का शइ पचाइणो असां सेखारींदासीं। बाक़ी उन खां पोइ असां खाईंदा पाण आहियूं, ॻाल्हि आहे सिधी। छो तव्हां परे आहियो असांखां, व्यूअर असांखां परे आहिनि, तव्हां रुॻो सिखंदा कयो, तव्हां ॾिसंदा कयो त तव्हांखे कीअं लॻे थो असांजो मीज़ान जो किचन। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था करशी जामे श्री वारनि जो। करशी जामे श्री वारा ॿुधाइनि था, चवनि था त हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। करशी जामे श्री तव्हांजो फेवरेट आहे, मुंहिंजो त बिल्कुलु ऑल टाइम फेवरेट आहे। जेकी हींअर ॾिसनि था उन्हनि जो फेवरेट आहे। मूंखे इहो अंदाज़ो आहे छो त करशी जामे श्री जी बोतल तक़रीबन आउं ॾिसंदो आहियां त रेफ्रिजरेटर में, फ्रीजर में पियो हूंदो आहे। जॾहिं बि कंहिं घर महिमान थी वेंदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु उहा आइस्क्रीम ते लॻाए खाई सघंदा आहिनि, खीर में मिली करे, मतिलबु मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि करशी जामे श्री खे वापराइण जा। करशी जामे श्री पाण बि सुठो शरबत आहे, ईअं निज शरबत बि तव्हां तयारु करे सघो था, पी सघो था। करशी जामे श्री जेको ख़ालिस अरक सां तयारु थींदो आहे, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे ऐं ख़ालिस जड़ी बूटियुनि जो अरक ई निचोड़े करे करशी जामे श्री खे तयारु कयो वेंदो आहे। करशी जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा जेके असांजे प्रोग्राम में असां सां सहकार कनि था। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था सेवन अप जो। सम्झी वियो न? बिल्कुलु मां सम्झी वियमि। ऐं सेवन अप तमामु सुठी कोल्ड ड्रिंक आहे ऐं रोज़ ईअं मां जॾहिं बि दस्तरख़्वान ते हुनखे ॾिसंदी आहियां त पहिरियां पाड़ वटि करे रखंदी आहियां। ही ख़बर त मूंखे नोट कीअं कंदी आहे सेवन अप जे मामले में? नोट इन करे कंदी आहे मूंखे, तव्हां जॾहिं मां खाई पी सेवन अप पीअंदो आहियां, हुन खां पोइ उघराई ईंदी आहे मूंखे, सम्झी वेंदी आहे सेवन अप पीतो आहे तो। बिल्कुलु जी ईअं ई आहे, तमामु सुठी कोल्ड ड्रिंक आहे सेवन अप। ऐं मां उहो ई चवंदी रहंदी आहियां त तव्हां जेकॾहिं इफ़्तारी सुठी था कयो, इलाही था खाओ, त तव्हां सेवन अप लाज़मी उन सां गॾु पीओ ताकी तव्हांजो डाइजेस्ट सिस्टम बि सुठे नमूने हली रहे ऐं तव्हां सिहतयाब बि रहो। छो जो तव्हांजो डाइजेस्ट सिस्टम सुठो न हूंदो त तव्हां ॿियो कुझु खाई पी न सघंदो। बहरहाल सेवन अप वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा, उन्हनि असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे ऐं उन खां पोइ पाण प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। सो असां वटि नाते रसूल मक़बूल ॿुधाइण जे लाइ, असांखे रूह खे राहत ॾियण जे लाइ ॿ नात ख़्वान असां वटि हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों अब्दुल रज़ाक सूमरे साहिब खे असां भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहे, लख थोरा तव्हांजा। ऐं उन खां पोइ असांजी अदी भेण नंढड़ी मरियम मेराज बि असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम बेटा, कैसी हैं? ठीक है जी, थैंक यू सो मच। पोइ हाणे छा ख़्यालु आहे नाते रसूल मक़बूल? बिल्कुलु जी, प्रोग्राम जी बाक़ाइदगी सां जी जी आगाज़ कयूं था। अब्दुल रज़ाक खे गुज़ारिश कयूं था, सूमर साहिब असां सां गॾु आहे, ॾाढो सुठो आवाज़ु आहे, दिलि मुनवर थींदी, दिलि रोशन थींदी ऐं राहत मिलंदी। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणींदो। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ तुझ शान मथा कुर्बान नबी, तुझ शान मथा कुर्बान नबी। ओ मुझा बार बचा जिंद जान नबी, तुझ शान मथा कुर्बान नबी। मुझा बार बचा जिंद जान नबी, ओ तुझ शान मथा। ओ महबूब खुदा जो ही अजब तो साण खुदा जो खास कुर्ब। ओ लोला कलमा सुहे तो खेल कब, लोला कलमा सुहे तो खेल कब। ओ तोले जुड़ियो सारो जहान नबी, तुझ शान मथा कुर्बान नबी। मुझा बार बचाओ जिंद जान नबी, है तुझ शान मथा। ओ बिना पाछे जे तुझ
जो पाक जिस्म मक्खी खे बेवेहण जो ना है हुक्म बिना पाछे जे तुझो पाक जिस्म है मक्खी खे बेवेहण जो ना है हुक्म ओ वधियू सिर्फ खां तुझी सूह ओ तम वधियू सिर्फ खां तुझी सूह ओ तम तोले हूरा परियूं हैरान नबी ओ तुझे शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचाओ जिंद जान नबी तुझ शान मथा ओ मां आया गुलाम रसूल तुझो हित मेरा बपुरे में छाहे मुझो मां आया गुलाम रसूल तुझो हित मेरा बपुरे में छाहे मुझो ओ आना जो अरबे ओ आना जो अरबे कर कुर्बो पंजो आना जो अरबे कर कुर्बो पंजो ममरा थी तुझो मेहमान नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचाओ जिंद जान नबी है तुझ शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचा जिंद जान नबी ओ तुझ शान मथा सुभान अल्लाह जज़ाकल्लाह साईं ॾाढो सुठो आवाज़ तव्हांजो सुठी नातख़्वानी तव्हां कई नड़ी साईं जो वक़्तु थियो आहे बिल्कुल जी प्रोग्राम असांजो जारी सारी आहे ॾिसंदा रहो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चवण खां पोइ असां मीज़ान जे किचन में निहार कयूं था ऐं उते असांजी भेण बासमा ख़ान पहुची वई आहे नीलम पुछा त कयो अॼु छा पचाईंदी बासमा बिल्कुल जी पहुची वई अस्सलाम वालेकुम बासमा कीअं आहियो वालेकुम अस्सलाम ठीक ठाक तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक आहियूं भलीकार था चऊं तव्हांखे मीज़ान जे किचन में माशाल्लाह तमामु सुठा पिया लॻो तव्हां थैंक यू छा पचाइण वारा आहियो अॼु तव्हां मीज़ान अॼु असां हिकिड़ो ड्रिंक था ठाहियूं वेस्ट पॉइंट जे जूसर में जेको आहे पीना कोलाडा पाइनएप्पल सां ठहंदो आहे ऐं ॾाढो सुठो आहे रिफ्रेशिंग आहे ऐं बिल्कुलु मुख़्तलिफ़ ड्रिंक हूंदो आहे ठीकु आहे त जेका हिन में आहे जेका हिन जा इंग्रेडिएंट्स आहिनि उहा आहे मिल्क आहे अच्छा ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे हिन में मिल्क विझो या त पोइ हिकिड़ो हूंदो आहे कोकोनट मिल्क हिकु कोकोनट पाउडर मिली वेंदो तव्हांखे बाज़ार में कोकोनट पाउडर हूंदो आहे पोइ हिन में पाणी विझी करे हिन खे मिल्क ठाहिणो हूंदो आहे ठीकु आहे त पोइ हे बि असां विझंदासीं हिन जो मेन इंग्रेडिएंट ई हे आहे कोकोनट मिल्क ठीकु आहे क्रीम आहे असां वटि ऐं खंड आहे ठीकु आहे ऐं पाइनएप्पल चंक्स आहिनि ठीकु आहे बसि ऐं हे मिल्क पियो आहे ऐं पाणी हिन खे मिक्स करे ब्लाइंड करे हिन खे जेका आहे न असां ड्रिंक ठाहींदासीं ऐं ॾाढी सुठी हूंदी आहे हिन खे चवंदा आहिनि पीना कोलाडा वेस्ट पॉइंट जे जूसर में असां हिन खे ठाहींदासीं ठीकु आहे सो अॼु असां तमामु बहितरीन शेक ठाही रहिया आहियूं पीना कोलाडा ऐं तव्हां ॾिसो पंहिंजे घर में बि ज़रूरु ट्राई कयो तमामु बहितरीन वन बाय वन असां वरी ईंदासीं ॾिसंदासीं तव्हां कीअं पिया ठाहियो सो हिन लम्हे असां सां जिन ताउन फरमायो आहे उन्हनि जा नाम बि वठंदा हलूं मिचिल्स वारनि जी वॾी महिरबानी असां सां ताउन फरमाइनि था मिचिल्स फ्रूट फार्म लिमिटेड लखतोरा मिचिल्स वारनि जा जेकी असां सां सहकारी आहिनि उन खां पोइ GFC जो ज़िक्र पाण कंदा आहियूं नीलम GFC हवादार पखा पाइदार पखा गारंटी वारा पखा ज़रूरु तव्हां वठो ऐं आज़माए ॾिसो सर्फ एक्सेल वारनि जी बि वॾी महिरबानी सर्फ एक्सेल त कमाल करे छॾियो आहे ज़िदी दागनि खे बि ख़तमु करे थो बोर्ड लॻी वञे थो चांहि हारजी वञे थी कपिड़नि ते त पोइ परेशान थियण जी ॻाल्हि न आहे मार्केट में सर्फ एक्सेल मौजूदु आहे ऐं सर्फ एक्सेल वठी अचो
टेंशन खां आज़ाद थियो सर्फ एक्सल जेको दागनि जो दुश्मन आहे तव्हां छा चवणु चाहींदो? बिल्कुलु जी, मां इहो ई चवंदमि उन्हनि औरतुनि खे महिनत करण जी ज़रूरत न आहे जेके कमु खां लहराईंदियूं आहिनि या जेके चवंदियूं आहिनि त न ॿाहिरि या कपिड़ा धोरायूं असां। सो तव्हांखे टेंशन वठण जी ज़रूरत न आहे। तव्हां जेको आहे कपिड़ा वठो, पाणी में डिप कयो, सर्फ एक्सल विझो ऐं तव्हांखे वधीक महिनत करण जी ज़रूरत न आहे। ॿाहिरि कढो, हुनखे थोरो रब कयो, तव्हांजा ड्रेस वॉश थींदो ज़बरदस्त तरीक़े सां, छो जो तव्हां हुन में सर्फ एक्सल विझंदव। सर्फ एक्सल विझंदव त तव्हांजी महिनत आसान थी वेंदी, पर जेकॾहिं कोई ॿियो सर्फ विझंदव त तव्हांखे उहा ई महिनत करणी पवंदी। सही सही सही। सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन ऐं असांजे प्रोग्राम में असां सां सहकारी सर्फ एक्सल वारनि जी वॾी महिरबानी। ऐं हाणे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सादत माणियूं था। इन जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो मरियम मिराज खे त हू पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणे। नबी का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया, कमाल आया। जो हिजर तैबा में याद बन के ख्याल आया, कमाल आया। जो हिजर तैबा में याद बन के ख्याल आया, कमाल आया। तेरी दुआओं की बदौलत अज़ाब रब से बचे हुए हैं। तेरी दुआओं की बदौलत अज़ाब रब से बचे हुए हैं। गमे उम्मत का तेरे लब पर सवाल आया, कमाल आया। गमे उम्मत का तेरे लब पर सवाल आया, कमाल आया। हुरूर हुरों का तोड़ डाला, लगा के माथे पे तिल खुदा ने। हुरूर हुरों का तोड़ डाला, लगा के माथे पे तिल खुदा ने। जो काले रंग का गुलाम तेरा बिलाल आया, कमाल आया। जो काले रंग का गुलाम तेरा बिलाल आया, कमाल आया। बिलाल तुझ पर निसार जाऊं कि खुद नबी ने तुझे खरीदा। बिलाल तुझ पर निसार जाऊं कि खुद नबी ने तुझे खरीदा। नसीब हो तो नसीब ऐसा, गुलाम हो तो गुलाम ऐसा। जो काले रंग का गुलाम तेरा बिलाल आया, कमाल आया। जो काले रंग का गुलाम तेरा बिलाल आया, कमाल आया। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके अजीमो बाला। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके अजीमो बाला। मगर जो आखिर में आमना का बुला लाया,
जो आखिर में आमना का वो लाला आया कमाल आया। सुभान अल्लाह जी, माशाल्लाह, तमाम बेहतरीन। हदीस पाक आहे त उहो शख़्स कामिल मोमिन नाहे, उहो शख़्स कामिल मोमिन नाहे जेको पाण त पेट भरे खाए थो पर संदसि पाड़े वारो बुखियो रहिजी वञे थो। सो पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पाड़े वारनि जा हक़ जेकी आहिनि उहे पूरा करणु घुरिजनि पाण खे, ऐं पाड़ो त नबियुनि खे बि प्यारो आहे। सो तव्हां असां सभिनी खे पाड़ो प्यारो हुजणु घुरिजे। जॾहिं बि अफ़्तार महिल दस्तरख़्वान तव्हांजो सजे थो त महिरबानी फ़रमायो कुझु शयूं ओड़े पाड़े खे बि ॾींदा कयो, ऐं मिसकीन ग़रीब तव्हांजे पाड़े में बि हूंदा, उन्हनि खे जेकॾहिं का राशन जी ज़रूरत आहे, उन्हनि खे कंहिं हेल्प जी ज़रूरत आहे त उहा ज़रूरु करणु घुरिजे तव्हां असां सभिनी खे। सो इन में असां सां गॾु अब्दुल रज़ाक सूमरो साहिब बि आहे, त दिलि चवे थी नीलम त हिकिड़ो ॿियो नातिया कलाम पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो। छा ख़्यालु आहे तव्हांजो? बिल्कुलु बिल्कुलु। बिस्मिल्लाह साईं। ओ ॾिसी गूंजन जी सुहिणी कतार दिल थी चवे उॾामी वञा। ओ ॾिसी गूंजन जी सुहिणी कतार दिल थी चवे उॾामी वञा। मोहब मदनीअ जे मिठड़े पार दिल थी चवे उॾामी वञा। मोहब मदनीअ जे मिठड़े पार दिल थी चवे उॾामी वञा। कुंजूं कयो न कतार मुंहिंजो साहु थो सिके आहियां मदीने खंधार मुंहिंजो साहु थो सिके। कुंजूं कयो न कतार मुंहिंजो साहु थो सिके आहियां मदीने खंधार मुंहिंजो साहु थो सिके। ओ सालनि खां मूंखे सिका सता जो दर्दन दिल में देर जमायो। सालनि खां मूंखे सिका सता जो दर्दन दिल में देर जमायो। ओ पुॼा पिरीअ वटि लहे इंतज़ार दिल थी चवे उॾामी वञा। पुॼा पिरीअ वटि लहे इंतज़ार दिल थी चवे उॾामी वञा। मोहब मदनीअ जे मिठड़े पार दिल थी चवे उॾामी वञा। ओ बाब सलाम वटि सुॾकी रोवां मां यार मुबारक चुमियूं ॾेई चुमां मां। हे बाब सलाम वटि सुॾकी रोवां मां यार मुबारक चुमियूं ॾेई चुमां मां। ओ रूह मुंहिंजो थे बागो बहार दिल थी चवे उॾामी वञा। मोहब मदनीअ जे मिठड़े पार दिल थी चवे उॾामी वञा। कुंजूं कयो न कतार मुंहिंजो साहु थो सिके आहियां मदीने खंधार मुंहिंजो साहु थो सिके। ओ सा ओ गुंबज अखियां ॾिसां मां नीलू नज़ारा ॿीहर पसां मां। सा ओ गुंबद अखियां ॾिसां मां नीलू नज़ारा ॿीहर पसां मां। ओ पिया ज़मज़म त मिले को करार दिल थी चवे उॾामी वञा। पिया ज़मज़म त मिले को करार दिल थी चवे उॾामी वञा। मोहब मदनीअ जे मिठड़े पार दिल थी चवे उॾामी वञा। ऐं सुमिरा गुल हसन अल्लाह कंदो शल वागूं वर जो नेठ तबी हर। ओ सुमिरा गुल हसन अल्लाह कंदो शल वागूं वर जो नेठ तबी हर। ओ वञा ओ ॾहिमा जिते दिलदार दिल थी चवे उॾामी वञा। वञा ओ ॾहिमा
जिते दिलेदार दिल दी जावे उडामी वञा मोहब मदनीअ जे मिठड़े पार दिल थी जावे उडामी वञा कुंजू कयो न कतार मुंहिंजो साहु थो सिके आहियां मदीने खंधार मुंहिंजो साहु थो सिके कुंजू कयो न कतार मुंहिंजो साहु थो सिके आहियां मदीने खंधार मुंहिंजो साहु थो सिके अल्लाह 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 पर हुजनि त वाकई पखी बणिजी ईअं उॾामी वञूं दिलि ईअं चवे थी साहु वाकई बि सिके थो मिठे मीर मदनीअ जे शहर खे ॾिसण जे लाइ सो अल्लाह साईं सभिनी खे नसीब फरमाए इहो दीदार वॾी महिरबानी साईं अब्दुल रज़ाक सूमर साहिब तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो मरियम मेराज आपका भी बेटा बहुत शुक्रिया नंढड़ी साही वठो पाण मोटी अचूं त ॿिया सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु प्रोग्राम खे असां हा जारी रखंदासीं ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था जेकॾहिं तव्हां सम्झो था कंहिं तव्हांजी दिलि ॾुखाई आहे तव्हां सम्झो था त को तव्हां सां सुठो नाहे हलियो त दरगुज़र फरमायो उनखे माफ़ु करे छॾियो ऐं हदीस पाक बि आहे जेको इंसान ॿियनि जूं ख़ताऊं माफ़ु करे थो ॿियनि जा ऐब ढके थो अलाह ताला उनजा ऐब ढके थो उनजा गुनाह दरगुज़र फरमाए थो सलाम सिंध में सलाम रमज़ान में सलाम सिंध कंदो आहियां त पोइ कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे भलीकार चवण सां गॾो गॾु तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्तु हिन लम्हे असां सां केरु ताउन फरमाए बिल्कुलु जी असांजे प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण लाइ जीअं असां सां गॾु ताउन कयो स्टाइलो वारनि जी रोज़ जीअं असां तव्हांखे ॿुधाईंदा रहंदा आहियूं त तमामु सुठी हुननि जी ज्वेलरी आहे तमामु सुठो ऐं वॾो आउटलेट आहे हुनजो हुनजे अंदरि तव्हां वेंदो त तव्हांखे हर क़िस्म जी शइ मिली वेंदी जेका हिकु छोकिरी खे या छोकिरे खे खपंदी आहे ज्वेलरी हुजनि बैग्स हुजनि परफ्यूम्स हुजनि या को बि अहिड़ो कॉस्मेटिक्स हुजे उहो सभु तव्हांखे इवन ड्रेसिस बि तव्हांखे हुते अवेलेबल मिलंदियूं स्टाइलो वारनि जूं सो तव्हां स्टाइलो ॾे वञो ऐं तमामु सुठी सुठी शॉपिंग करे अचो स्टाइलो वारनि जा असां थोराइता आहियूं इन खां अलावा क्विज़ शरबत वारनि असां सतावन कयो आहे तमामु सुठो ऐं मिठो शरबत आहे उहो बि तव्हां पंहिंजे दस्तरख़्वान में सजाए सघो था ऐं मज़ो माणे सघो था तव्हां क्विज़ शरबत सां सो क्विज़ वारनि जा बि थोराइता आहियूं असां ऐं लज़ीज़ा खीर मिक्स जेकॾहिं मिठे जी ॻाल्हि कई वञे त लज़ीज़ा खीर मिक्स माशाल्लाह तमामु सुठी हिकिड़ी खीर मिक्स आहे ऐं तमामु घटि टाइम में ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां को बि मिठो ठाहे सघो था ऐं सुठी ऐं बहितरीन जेकॾहिं तव्हां डिश खाए सघो था त तव्हां लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जी खीर मिक्स ज़रूरु ट्राई कयो सही सही असीं बाज़ फार्म तयारु करे पई अलाए छा पर थोरी देरि में हुन सां मुखातिब थींदासीं हाणे केरु आहे असां बिल्कुलु जी महिमान जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि माशाल्लाह तमामु सुठा नात हुआ सभिनीनि खां पहिरियां प्रोग्राम में मां भलीकार चवंदमि सैयद अशर कादरी खे अस्सलाम वालेकुम ठीकु आहियो तव्हां ॿिया जेके तमामु सुठा महिमान तमामु सुठा नात हुआ असां सां गॾु मौजूदु आहिनि अहमद रज़ा कादरी तव्हांखे प्रोग्राम में भलीकार था चऊं सो माशाल्लाह महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि सही सही पहिरियां कंहिंखां ॿुधण जो अशर ख़ान छो जो हुननि वटि माइक आहे त चाहींदमि त उहे असांखे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि लजपाल नबी मेरे दर्दादी दवा देना 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 जदों वक्त नज़ा आवे दामन दी हवा देना और मैं नात तेरी पढ़दा मैं जिक्र तेरा करदा मैं नात तेरी पढ़ना मैं जिक्र तेरा करना
इस जिक्र दी बरकत ना मेरी कब्र वसा देना। मैं कब्र अंधेरी में घबराऊं गजब तन्हा। मैं कब्र अंधेरी में घबराऊं गजब तन्हा। इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह। दिल रोंदा ही जा देने जड लोके मदीने नू। दिल रोंदा ही जा देने जड लोके मदीने नू। हाँ सानू विया आका दरबार दिखा देना। लजपाल नबी मेरे दरदादी दवा देना। मैं कब्र अंधेरी में घबराऊं गजब तन्हा। मैं कब्र अंधेरी में घबराऊं गजब तन्हा। इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका। लजपाल नबी मेरे दरदादी दवा देना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा। जॾहिं तन्हा थी थो माण्हू तॾहिं हुनजी इमदाद खपे असांखे। ऐं कब्र अंधारी कोठड़ी जिते साण न संगती न भाउ न पीउ न माउ। इन जे करे अल्लाह ताला जे हुज़ूर में इहा दुआ घुरूं था त रब साईं कलमे साण हलाए। आख़िरी जॾहिं असांजो वक़्तु अचे, आख़िरी जॾहिं असांजा पहर अचनि, जॾहिं आख़िरी लम्हा हुजनि, जॾहिं असां दुनिया मां कूच कयूं त उन वक़्तु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र हुजे, कलमो पाक असांजी ज़ुबान ते हुजे, अल्लाह साईं जो फ़िक्र, अल्लाह साईं जो ज़िक्र, अल्लाह साईं जे हवाले सां ई कान का शइ असांजे दिलि में उन वक़्तु समाइजी वञे त जीअं असां क़ब्र में जॾहिं लहूं ऐं उन वक़्तु असां आराम फरमायूं। ईअं न सुभान अल्लाह। सो हिन वक़्तु असां सां गॾु ॿियो नातवान बि आहे जी, अहमद रज़ा क़ादरी साहिब खे गुज़ारिश कयूं था त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणे। बिस्मिल्लाह। तनम फरसोदा जा पारा ज़ेहजरा या रसूल अल्लाह। दिलम पशमर्दा वारा से या रसूल अल्लाह। चूसुए मैं गुज़ारी मने मिसकीज़ नादारी। चूसुए मैं गुज़ारी मने मिसकीज़ नादारी। फिदाए नक्शे नालनत कौन में जाया रसूल अल्लाह। फिदाए
नक्शे नालैनत को नम जाए या रसूल अल्लाह जिक्रदा खैश हैरानम सियाख शुदे रोज़े सियानम जिक्रदा खैश हैरानम सियाख शुदे रोज़े सियानम पशेमानम पशेमानम पशेमा या रसूल अल्लाह पशेमानम पशेमानम पशेमा या रसूल अल्लाह चुबाजू ए शफाअत तेरा कुशाई बेगुनाहगारा चुबाजू ए शफाअत तेरा कुशाई बेगुनाहगारा मकुन मैं रो में जामीरा दरा या रसूल अल्लाह मकुन मैं रो में जामीरा दरा या रसूल अल्लाह तनम फरसोदा जा पारा देगे जरा या रसूल अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुठो अहमद रज़ा कादरी साहब बहुत शुक्रिया आपका और सैयद अशर कादरी साहब आपका भी बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए नंढी साई जो वक़्तु थियो आहे ॿिया दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे बारो ॾिबे प्रोग्राम खे रखंदासीं जारी ॾिसंदा रहो तव्हां सभु पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे रहमतूं बरकतूं ऐं तमामु घणियूं ख़ुशियूं तव्हांजे झोले में हुजनि तव्हांजे लाइ दिलि सां असीं दुआ कंदा आहियूं ऐं हिन लम्हे बि तव्हांजे लाइ उहे सेगियूं नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं आहिनि ऐं गॾो गॾु तव्हांखे इहो ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में सुठो बनाइण में असां सां जिन सहकार कयो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर प्रोग्राम में शामिलु हुजे ओरिएंट वारा असां सां सहकार कनि था ओरिएंट रेफ्रिजरेटर्स ओरिएंट एसी तव्हां ॾिठी हूंदी तमामु ज़बरदस्त आहे पाइदार आहे गारंटी वारी आहे ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी उन्हनि जा ॿिया प्रोडक्ट बि मार्केट में मौजूदु आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था ऐं बिल्कुलु तव्हां उहे यूज़ बि करे सघो था घरेलू सामान आहिनि सो सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी सूफ़ी वारा चवनि था त सूफ़ी नाम है एतमाद का सूफ़ी असांजे प्रोग्राम में पहिरें ॾींहं खां वठी असां सहकारी आहे सूफ़ी तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांजा लख थोरा असां मञूं था उन खां पोइ पाण जूसिस जो ज़िक्र कंदा आहियूं ख़बर अथव जूस फ्रूट फार्म ऐं तमामु सुठा जूसिस आहिनि तमामु सुठा फ्लेवर्स आहिनि हिननि जा सो जेकॾहिं तव्हां हर फ्लेवर ऐं तव्हां वञो था मार्केट में तव्हांखे को फ्रूट नथो मिले सो तव्हां उन ई फ्रूट जो कोई फ्लेवर परचेस करे सघो था रीगल फ्रूट फार्म जा तमामु सुठा जूसिस आहिनि ऐं पीओ पंहिंजी इफ़्तारी खे अञा ख़ूबसूरत बणायो ऐं एनर्जेटिक थी वञो ताकी तव्हां ॿियो रोज़ो बि एनर्जी सां गॾु रखी सघो बिल्कुलु रीगल फ्रूट फार्म मार्केट में मौजूदु आहिनि ऐं मूंखे ही जूस ॾाढा पसंदि आहिनि ऐं हर फ्लेवर वारे सां पी चुको आहियां ऐं तव्हांखे पीअण खां पोइ ॿुधायां थो त ज़ाइक़ो ॾाढो हिन जो ज़बरदस्त आहे पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां कॉकटेल वारो जूस पीओ तव्हां एपल वारो जूस पीओ तव्हां मैंगो वारो जूस पीओ या अञा को ॿियो फ्रूट जेको तव्हांजे ज़हन में आहे तव्हांखे सुठो लॻंदो आहे सभई फ्रूट निचोड़े करे उन्हनि जो रस कढी करे पैकेट्स में शामिलु कयो वियो आहे ऐं ॾाढो सुठो जूस आहे
फ्रूट फार्म वारनि जो रीगल फ्रूट फार्म वारा असांजे प्रोग्राम में सहकार कंदा आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। रीगल फ्रूट फार्म अॼुकल्ह तव्हां ॾिसां पियो त ॿारनि खे बि तमामु घणो पसंदि अचे पियो, ऐं नंढा ॿार हूअं बि जूस जे शौक़ीन हूंदा आहिनि, उन्हनि खे जूस वठी ॾियण जे बहाने इलाही असांजा दोस्त ॿाहिरि घुमाईंदा पिया आहिनि। सो ॿाहिरि जेकॾहिं घुमाइण जो प्रोग्राम आहे इफ़्तार खां पोइ त रीगल फ्रूट फार्म जो जूस पंहिंजे ॿारनि खे पीआरियो, तव्हां पाण बि पीओ। रीगल फ्रूट फार्म वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां सहकार कनि था। ऐं हाणे असां वरी हिकु भेरो ॿीहर आदिब आसमा ख़ान खे बल्कि उनखां पुछा कंदासीं, उन्हनि ॾांहुं निहार कंदासीं। आदिब आसमा ख़ान मीज़ान जे किचन में मौजूदु आहे। मीज़ान जे किचन में अॼु को मशरूब तयारु कयो अथई, बल्कि 2 मशरूब तयारु कया अथई, उहे कहिड़ा आहिनि वरी पुछा कयूं था, कीअं तयारु थिया, इहा बि ॻाल्हि पुछा कंदासीं जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे। जी आदिब आसमा। जी अदा, ये जेका असां वेस्ट पॉइंट जे जूसर में ठाहिया आहिनि, जी जी। ऐं ये जेको 2 ड्रिंक्स ठाहियूं आहिनि मां, हिकिड़ो त जेका आहे पीना कोलाडा आहे ऐं हिकिड़ो पाइनएप्पल मिल्कशेक आहे। सही सही। हिन में जेका बि हिकिड़ी शइ जेका सेम आहे हो आहे पाइनएप्पल, सही। अनानास जेका हूंदा आहिनि। सही सही। ठीकु आहे। हे जेका पीना कोलाडा आहे हे तव्हां ॾिसी रहियो हूंदा त हिन जा ॿ टोन अची विया आहिनि। हिकु हेठियां जेको पाणी आहे हो कोकोनट मिल्क आहे। अच्छा, मां बि इहो ई पियो सोचियां त इहो मुनफरिद स्टाइल आहे। हा सही। हिन में कोकोनट पाउडर मिलंदो आहे, हुनमें पाणी विझी करे हुनखे मिल्क ठाहे छॾियो, कोकोनट मिल्क, ऐं जेका आहे हिन में पाइनएप्पल जा चंक्स, पाइनएप्पल जो जूस, ऐं जेका खंडु। तव्हांखे क्रीम हिन में थोरी विझणी आहे त क्रीम बि विझी छॾियो त हे थोरो झाग जेको आहे न अची वेंदी। ऐं हिनखे बर्फ़ बि हिन में विझी करे हिनखे थोरो मिक्स करे छॾियो, ब्लेंड करे छॾियो, त हे ॾाढो सुठो हिकिड़ो रिफ्रेशिंग ड्रिंक ठही वेंदो आहे। सही सही सही। ऐं जेका हे आम बि नथो मिले, वॾनि होटलनि ते मिले थो, पर तव्हां एंजॉय कयो, घर में ठाहियो, घर में ठाहियो। ऐं मां चवंदी आहियां त माण्हू जेतिरो होटल्स खां अवॉइड करे पंहिंजे घर में शइ मथां ई छा लॻायो अथव, ॾाढो ख़ूबसूरत लुक बि अचे थो। हे जेका आहे रुॻा हिनखे खंडु लॻाई आहे मां। अच्छा। ऐं मथां जेके आहिनि पाइनएप्पल चंक्स हिननि रखिया आहिनि, छो जो ख़बर पवे त असां पाइनएप्पल सां रिलेटेड काई शइ ठाही आहे। सही सही। ॿियो जेको पाइनएप्पल मिल्क शेक आहे हे बिल्कुलु सिंपल, खीर आहे, खंडु आहे, पाइनएप्पल आहे, ऐं जेको आहे असांजो बर्फ़ आहे, मिक्स करे जेका हिनखे मां ठाहियो आहे। हे बि तव्हां घर में ठाहे सघो था, सहरी में पियो, इफ़्तार में पियो, मज़ो कयो। ज़बरदस्त जी, माशाल्लाह। असां न ठाहींदा, असांखे तव्हां ठाहे पीआरींदव। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां असांजे वेस्ट पॉइंट जे जूसर में। सही सही। वेस्ट पॉइंट जे जूसर में ॾाढो ज़बरदस्त मशरूब आहे। थोरी देरि में इफ़्तार महिल इफ़्तार में अञा कलाक आहे, थोरी देरि न आहे। कलाक त ईअं ॾिजे न त थोरी देरि आहे, बसि हाणे ॼाण पहुचण वारा आहिनि। बिल्कुलु जी। तव्हांजा रोज़ा क़बूल फरमाए। आदिब आसमा, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। सची ॻाल्हि इहा आहे त मीज़ान जे किचन में ईंदा आहियो, तव्हां असांखे का न का शइ ठाहिणु सेखारियो। कल वारी डिश बि तमामु सुठी हुई जेका असां खाधीसीं। छा हुयो कल? कल ॾाढो ज़बरदस्त हुयो। छा हुयो? छोला हुया छोला कीमा हुयो, चिकन कीमा हुयो जेको पाण खाधोसीं, मानी कढ़ाई। हा, पर हिकिड़ी जेका आहे असां सां ॾुखियाई पेश आई त मानियूं न हुयूं, न त वाह जो हुयो कीमो। पर असां चमच सां बि खाधोसीं कीमो। वाह 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 वाह। तव्हांखे यादि रहे थो, मूंखे यादि रहे थो, असांखे खाइण पीअण यादि नथो रहे। बराबरि। ख़ैर, कचहरी पंहिंजी थींदी, ऐं मिठी कचहरी आहे, सुठी कचहरी आहे। कचहरी सां गॾु तव्हांखे ॿुधायूं हिन वक़्तु हिन लम्हे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असांजूं 2 अदियूं हिते मौजूदु आहिनि। केरु केरु आहिनि? बिल्कुलु जी, सहरनाज़ असां सां गॾु मौजूदु आहे प्रोग्राम में, तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं ॿी जेका तमामु सुठी प्यारी असां सां गॾु हिते नातख़्वा मौजूदु आहे, निमरा महराज असां सां गॾु मौजूदु आहे। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ठीकु ठाक आहियो तव्हां ॿई? तमामु सुठो लॻो तव्हां ॿिन्हिनि खे ॾिसी करे। सो हींअर जेको आहे सो नात ॿुधंदासीं। बिल्कुलु ॿुधंदासीं। सहरनाज़ जे हथ में माइक आहे, सो मां चाहींदमि त सहरनाज़ जी आवाज़ में असां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं। करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार, हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार, आप ही कुछ कीजिए ना शहे आली वकार, आप ही कुछ कीजिए ना शहे आली वकार। मैं अकेला मसाइल जिंदगी के बेशुमार, मैं अकेला मसाइल जिंदगी के
बेशुमार आप ही कुछ कीजिए नाशहे आली वकार हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। गुंबद देख जरा के जलवे और वो इफ्तारियाँ, गुंबद देख जरा के जलवे और वो इफ्तारियाँ याद आता है बहुत रमज़ान तैबा की बहार हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार आप ही कुछ कीजिए नाशहे आली वकार हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। सुभान अल्लाह। जॾहिं बि ग़म वधी वञनि, दर्द वधी वञनि ऐं ॾुखियाई थिए त उन वेल इहो ई आसरो आहे त रब करीम खे सारजे, उनखे ॿाॾाइजे, उनखे पुकारजे ऐं पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी वठिजे त अल्लाह साईं मां गुनाहगार आहियां, मां ऐबदार आहियां, ख़तादार आहियां, तूं पालणहार आहीं, तूं क़ादिर करीम आहीं, तूं बख़्शण वारो आहीं, तूं असांखे बख़्श फरमा। सो हीउ जेको ॾहाको हले थो उहो मग़फ़िरत जो ॾहाको बि आहे। सो हिन मग़फ़िरत जे बिल्कुलु इहो बि ख़तमु थियण वारो आहे। सो ईअं ई हलंदे हलंदे ज़िंदगी बि ख़तमु थी वेंदी। सो हिन ज़िंदगी खे ख़तमु थियण खां पहिरियों ई पाण तौबा ताइब थी वठूं ऐं पंहिंजे रब करीम खे रिझाए वठूं, ॿाॾाए वठूं त अञा वधीक सुठो लॻंदो। सो ॿी नात ख़्वान असां वटि आहे अदी भेण, सो तव्हांजो छा ख़्यालु आहे उन्हनि खे? बिल्कुलु जी, उन्हनि खां नात ॿुधंदासीं ऐं पंहिंजी इहा जेका महफ़िल आहे हिन में अञा रौनक शामिल कंदासीं। सो निम्रा जी। हाज़िर है दरे दौलत पे गदा, हाज़िर है दरे दौलत पे गदा सरकार तवज्जो फरमाए, सरकार तवज्जो फरमाए। मोहताज नजर है हाल मेरा, मोहताज नजर है हाल मेरा, सरकार तवज्जो फरमाए, सरकार तवज्जो फरमाए। और मैं करके सितम अपनी जान पर कुरान से जाऊंगा सुनकर, मैं करके सितम अपनी जान पर कुरान से जाऊंगा सुनकर, आया हूँ बहुत शर्मिंदा सा, आया हूँ बहुत शर्मिंदा सा, सरकार तवज्जो फरमाए, सरकार तवज्जो फरमाए। और एक मैं ही नहीं
सारी खलकत एक मैं ही नहीं पूरी उम्मत सारी दुनिया सारी खलकत तकती है रस्ता रहमत का तकती है रस्ता रहमत का सरकार तवज्जो फरमाए सरकार तवज्जो फरमाए और आंसू आंसू है फरियादी और अर्ज़ करम हिचकी हिचकी आंसू आंसू है फरियादी और अर्ज़ करम हिचकी हिचकी धड़कन धड़कन देती है सदा धड़कन धड़कन देती है सदा सरकार तवज्जो फरमाए सरकार तवज्जो फरमाए मोहताज नज़र है हाल मेरा मोहताज नज़र है हाल मेरा सरकार तवज्जो फरमाए सरकार तवज्जो फरमाए सुभानअल्लाह माशाल्लाह 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 ॾाढो सुठो निमरा बहुत शुक्रिया बेटा आपने बहुत ही अच्छा कलाम पढ़ा नंढड़ी साईअ जो वक़्तु बि थियो आहे बिल्कुलु जीअं प्रोग्राम खे रखंदासीं जारी उसारी ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार ख़ुशामदी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में सलाम रमज़ान में हिन लम्हे तव्हांखे इहो ॿुधायूं त असांजे प्रोग्राम में तावन फरमायो आहे हाशमी इस्पंगोल वारनि हिकिड़ी बाइक बि असां लाइ उमाणी आहे जेका स्टूडियोस में असां सां मतिलबु असांजे स्टूडियोस में पहुची वई आहे मौजूदु आहे हाशमी इस्पंगोल जंहिंजो स्लोगन बि ॾाढो ज़बरदस्त आहे त पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पंगोल सो हाशमी इस्पंगोल ज़रूरु वापरायो ऐं सिहत जे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे हूअं बि पेट थधो जेकॾहिं करिणो आहे तव्हांखे त हाशमी इस्पंगोल लाज़मी आहे हाशमी इस्पंगोल वारनि जी वॾी महिरबानी जंहिं बाइक असां लाइ उमाणी आहे असांजे प्रोग्राम में बाइक शामिल आहे सो हाशमी इस्पंगोल वारनि जा हिकु भेरो वरी असां थोराइता आहियूं हाशमी इस्पंगोल जंहिंजो स्लोगन हिकु भेरो वरी तव्हांखे वर्जाव करायां थो तव्हां यकीनन पढ़ियो हूंदो किथे ॾिठो हूंदो त पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पंगोल वारनि जा लख थोरा ॿियो कीअं तावन फरमायो आहे बिल्कुलु जी ॿियो वेस्ट पॉइंट वारनि जेको आहे असां सां गॾु तावन फरमायो आहे वेस्ट पॉइंट वारनि जा अवन तव्हां ज़रूरु यूज़ कयो तमामु सुठा अवन आहिनि ऐं जेके तव्हां चाहियो था तव्हां जेका बि डिश पचायो था उहा सुठे तरीक़े सां बेक थी वञे या सुठे तरीक़े सां पचे हुनजा तमामु बहितरीनु सिस्टम्स आहिनि ऐं इलाही सॼा सिस्टम्स आहिनि वेस्ट पॉइंट वारे अवन में सो तव्हां उहो परचेज़ कयो ऐं हमदर्द रूह अफ़ज़ा वारनि जेको आहे सो असां सां गॾु तावन फरमायो माशाल्लाह रूह अफ़ज़ा बि इरशाद जो बि फेवरेट आहे तमामु सुठो शरबत आहे तमामु बहितरीनु तमामु मिठो शरबत आहे जॾहिं असां हुनखे ठाहींदा आहियूं त उनजी ख़ुशबू तमामु बहितरीनु ईंदी आहे सो जेकॾहिं तव्हां पंहिंजे महिमाननि खे पंहिंजे जेके घर वारा फैमिली वारा उन्हनि खे ख़ुशि करणु था चाहियो त तव्हां रूह अफ़ज़ा वारनि जो हमदर्द रूह अफ़ज़ा वारनि जो शरबत ज़रूरु जेको आहे ठाहियो ऐं पंहिंजे दस्तरख़ान खे बणायो ख़ूबसूरत वाह वाह हमदर्द रूह अफ़ज़ा ॾाढो सुठो शरबत आहे भलो शरबत आहे मिठो शरबत आहे सुठो शरबत आहे हिन शरबत खे पीअणु घुरिजे ऐं इफ़्तार जे मज़े खे ॿीणो करणु घुरिजे रूह अफ़ज़ा सालनि खां असां ॾिसंदा अचूं पिया ज़ाइक़ो साॻियो आहे स्टाइल साॻियो आहे ऐं अंदाज़ साॻियो आहे रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी हमदर्द वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां प्रोग्राम में सहकार फरमायो ऐं असां सां हिकिड़ो हिन वक़्तु नौजवान नात ख़्वान बि मौजूदु आहे उनखे बि ॿुधी वठूं था सो बिस्मिल्लाह कयो साईं सभ खां पहिरियां पंहिंजो नालो बि ॿुधायो मोहम्मद मोहम्मद अली मोहम्मद हनीफ मोहम्मद हनीफ किथां आहियो बाबा
गबर जी का माशाल्लाह माशाल्लाह, बिस्मिल्लाह करो। सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो साथी दो, मुझा अल्लाह महशर में सजावारन जो साथी दो। तू आने कने जो पासो पर, तू आने कन जो पासो पर, गुनहगारन जो साथी दो। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो साथी दो। कयामत दी हूँ जन्नत में, कयामत दी हूँ जन्नत में, निमाज़ी नाज़ सां हलंदा। उते हिन बेनिमाज़िन ऐं ख़ताकारन जो छा थींदो। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो छा थींदो। उम्र 100 साल हुई जन जी, उम्र 100 साल हुई जन जी, झुकाए सिर न क्यों सजदा। यको जन खां तू विसरी वैं उन्हनि यारन जो छा थींदो। यको जन खां तू विसरी वैं उन्हनि यारन जो छा थींदो। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो छा थींदो। कयामत ॾींहुं हूँ जन्नत में, कयामत ॾींहुं हूँ जन्नत में, निमाज़ी नाज़ सां हलंदा। उते हिन बेनिमाज़िन ऐं ख़ताकारन जो छा थींदो। उते हिन बेनिमाज़िन ऐं ख़ताकारन जो छा थींदो। जबल जॾहिं आसमाननि तां, जबल जॾहिं आसमाननि तां, कपह वांगर किरी पवंदा। झले सट सिज न चंद्र सघंदा, त पोइ तारन जो छा थींदो। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो छा थींदो। तू आने कने जो पासो पर, तू आने कने जो पासो पर, गुनहगारन जो छा थींदो। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो छा थींदो। मुझा अल्लाह महशर में सजावारन जो छा थींदो। गुलाम नबी नबी सारा, गुलाम नबी नबी सारा, उथी बीहंदा त पोइ बाकी। अणगिया महल में माण्हुनि मिठनि खारन जो छा थींदो।
मुझा अल्लाह महशर में सजावारन जो साथी दो तू आने कने जो पासो पर तू आने कने जो पासो पर गुनहगारन जो साथी दो मुझा अल्लाह महशर में सजावारन जो साथी दो। सुभान अल्लाह, माशा शायर कलाम में गणती ज़ाहिर कई है या गणती तव्हां असां सभिनी खे करणु घुरिजे पाण बि ख़तादार आहियूं इब्तार आहियूं गुनाहगार आहियूं पंहिंजो छा थींदो पर इहा बि उमेद आहे इहो बि यकीन आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाण उम्मती आहियूं उम्मती इंशाअल्लाह कुझु बि न थींदो इंशाअल्लाह पार पइजी वेंदासीं ऐं पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी तलाफ़ी वठंदासीं रब करीम जे आॾो ॿाधाईंदासीं त असीं भटकियल हुयासीं असां रस्तो मटाए विया हुयासीं असांखे नेक ऐं सालिह मुंहिंजा मौला तूं करे छॾ ऐं असां मञूं था पंहिंजूं ग़लतियूं तूं असांखे सज़ाऊं न ॾे असांखे बख़्श फरमा इहा ई आहे हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां असांखे बचाए सघे थी ऐं पार पुॼाए सघे थी अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो आख़िर में वेंदे वेंदे नाते रसूल मकतूब ॿुधूं बिल्कुलु जी इंशाअल्लाह वरी सुभाणे हाज़िर थींदासीं तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा मूंखे इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ऐं आख़िर में वेंदे वेंदे सरनाज़ असां सां गॾु आहे त हुनजे ख़ूबसूरत आवाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे लाइ छॾियूं वञूं था असीं बि ॿुधूं था तव्हां बि सादत माणियो असां पारां मोकिलाणी सब्ज़ गुंबद वाले मंसूर दुआ करना जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। मैं कब्र अंधेरी घबराऊंगी जब तन्हा इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह रोशन मेरी तुरबत को लिल्लाह ज़रा करना जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। मुजरिम हो जहाँ भर का महशर में भरम रखना
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।